अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम तकलीफ़ जी हालत दुआ करो खुदा दाइमी सेहत अता करे। मालिक साईं पोयों वक्त पंहिंजी रज़ा में शामिल करे। वक्त नमाज जब थी रहियो आहे, बस मुख्तसर बयान ही आजिज़ अव्हां जे साम्हूं पेश कंदो। सिक सां मोहब्बत सां वॾे प्यार सां यक आवाज़ दरूद शरीफ़ मुंहिंजो साईं करीम ॾे मोकिलियो। तमाम हमदो सना तारीफ़ अल्लाह जी ज़ात पाक लाइ आहे, जेको मालिक ख़ालिक सना तारीफ़ जे लाइक़ु आहे, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे। शान में को शरीक नाहे, अकेली ज़ात आहे। अल्लाह जो न सलाहकार आहे, न मशीर आहे, न वज़ीर आहे। सारी काइनात अल्लाह जी मुहताज आहे। अल्लाह कंहिंजो मुहताज नाहे, उहा बेनियाज़ ज़ात आहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मख़लूक आहे। उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। इहा अल्लाह जी कुदरत आहे, शान आहे। आशिक़नि जो अक़ीदो आहे। जंहिंजे दिलि में
मुझे साईं जी सिक्का जंहिंजी तार दिलवारी यार सां है, जंहिंजो ॻंढापो तवसल महबूबन करीमन सां सही आहे, उन दिल में सीने में तौहीद जो चिराग आहे। अवां सभई खुश नसीब आहियो सदके मदीने वाले साईं जे। अल्लाह ताला अवां खे शिरक खां पाक कयो आहे। बाज़ बंदा नंढड़े दिमाग़ वारा हल्का हल्का किताब पढ़ी पंहिंजे क्लास ते मोमिननि खे कुफ्र जी फतवा ॾींदा आहिनि, शिरक जी फतवा ॾींदा आहिनि, मगर जंहिं दिल जी सचाईअ सां कलमो तैयब पढ़ियो उहे शिरक खां पाक आहे। ही कलमा उन्हनि जे लाइ आहिनि जेके पाण खे मुवहिद सॾाइनि था। मुवहिद तौहीद ईअं न मिलंदी आहे सवाइ महबूबनि जी मोहबत जी। जंहिं मदीने वारे साईं खे सुञातो उन अल्लाह खे सुञातो। दावा जे लाइ दलील हूंदो आहे, दलील पुख्तो आहे, दलील जो सुञाणप सही आहे त दावा बि सम्झ में ईंदी आहे। रब जे फज़लो करम सां आशिक़नि जी दावा बि सची आहे त दलील बि सचो आहे। कहते हमिलो न आहे, निस्बत जूं ॻाल्हियूं आहिनि, सचो बयान आहे। हरू भरू ख़ुदा उन्हनि खे हिदायत करे सुख में लटा न लाहे। बेशुमार सलातो सलाम जंहिंजो कोई शुमार ई न आहे। ये उहो दरूद शरीफ आहे जंहिंमें ला शरीक बि शरीक आहे। अल्लाह जा तमाम फ़रिश्ता बि शरीक आहिनि। उन्हीअ खां बाद मौला करीम बेईमान खे न, ईमान वारे खे निदा सां सॾु करे फरमाए थो त ईमान वारा जीअं मां अल्लाह ऐं मुंहिंजा मलाइक मोकिलियूं था दरूद प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा ते, अव्हां बि सिक सां सचाईअ सां मुंहिंजे नबीअ ते दरूद बि मोकिलियो ऐं सलाम बि ख़ूब मोकिलियो। इन लाइ चवणो पवे थो त बेशुमार सलातो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ात पाक जे मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ासि मोमिननि जे मथां फरमायो। मुंहिंजे आका जी नबूवत, रिसालत, पैगंबरी सारी कायनात लाइ आहे। जिते ख़ुदा जी ख़ुदाई आहे उते मुंहिंजे दिलबर जी मुस्तफ़ाई आहे। पान फरमाइनि था उरसिलतो इलल ख़ल्क़ काफ़तन, समूरी मख़लूक ॾे तहत सराता अर्श मां अल्लाह ताईं, इन समूरी मख़लूक ॾे अल्लाह ताला असांखे रसूल करे मोकिलियो आहे। पतो पियो जेके लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं फ़क़ीर पहिरियों पेश कया, जिते ख़ुदा जी ख़ुदाई आहे उते मुंहिंजे दिलबर जी साईं जी मुस्तफ़ाई आहे। इहा ज़ात पाक ज़ात हर नुक्स खां ऐब खां मुबरह पाक ज़ात
दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ तो खुदा कायनात खे पैदा न करे। इन्हीं मां मालूम थियो सरकार मदीना अल्लाह जे फजलो करम सां सारी कायनात जो असुल है। ही महीनो मुबारक महीनो, रहमत जो महीनो, बरकत जो महीनो, खुदा जे फजलो करम जो महीनो, जंहिं महीने में सरकार जी आमद थी आहे, जंहिं महीने में मदीने वारे साईं दुनिया में कुर्ब जा कदम फरमाया आहिनि, जंहिं कदमनि जी बरकत सां मोमिननि ते त एहसान खुदा फरमायो, पर बैतुल्लाह जे मथां मुस्तफ़ा जी आमद जो एहसान आहे। इन हबीब जी आमद ऐं बरकत जूं छा वेही ॻाल्हियूं कयूं। ज़िंदगी गुज़री वञे वरी नए सर खुदा ॿी ज़िंदगी अता करे, तव्हांजो ॻाईंदे ॻाईंदे क़यामत जो मैदान अचे, कमा हक़ हू कंहिं बि इहो शान बयान न करे सघियो आहे, न करे सघंदो। छो जंहिंजो सना ख़्वान, जंहिंजे शान ॿुधाइण वारो कायनात रब आहे, उहा शान आला ऐं बाला। इन्हीअ जे लाइ इन दिलबर जे कर्मनि खे कुर्बनि खे ॾिसी अॼु मोमिननि जे घर घर में ख़ुशी आहे। गली गली में ख़ुशी आहे, नंढे वॾे में ख़ुशी आहे, मर्द हुजे औरत हुजे ख़ुशी आहे। पर इंसान मोमिन त मोमिन आहिनि, पर सारी कायनात तहत सरा खां वठी अर्श मो अल्लाह ताईं अल्लाह पाक पंहिंजी कुदरत सां इहा ख़ुशी करे रहियो आहे। आदम सफ़ीउल्लाह, नूह नजीउल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह, इस्माइल ज़बीहुल्लाह, मूसा कलीमुल्लाह, मुंहिंजो दिलबर हबीबुल्लाह। हबीब उन्हीअ खे चइजे जंहिंजी रज़ा रब तलबे। हालांकि अल्लाह पाक इन्हीअ खां पाक आहे, पर मौला करीम पंहिंजे पीउ खे पंहिंजे कुर्ब में करम में एतिरो त वेझो कयो आहे जो अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी रज़ा रब जी तलबी, मुंहिंजे अल्लाह रज़ा प्यारे हबीब जी तलबी। ही महीनो असांजे हक़ीक़ी ख़ुशीअ जो महीनो आहे। जे इहा ख़ुशी असांखे न मिले हा त ॿियूं ख़ुशियूं न थियनि हा। ईद उल अज़हा, ईद उल फितर, 15 शाबान, रमज़ान, ॿियूं केतिरियूं ख़ुशियूं आहिनि। बंदो शादी थो करे, औलाद थी थिए पई, दुनिया दौलत मिले थी पई, वक़्त जी कुर्सी मिले थी पई, इहे सभु ख़ुशियूं सदके मुस्तफ़ा जे असांखे थियूं। महबूब न अचे हा, नबी जी आमद जी ख़ुशी न थिए हा त का काइनात में ख़ुशी हुजे ई न। तमामु दिलि ख़ुशि थी आहे। काफ़ी अरसे खां बाद न शहर जे दोस्तनि न फ़क़ीर खे यादि कयो आहे। ईंदा रहंदा हुया, तमामु तबीयत नासाज़ हुई, मगर सफ़र बि थींदो रहियो। अॼु ॾिसण सां तव्हांखे वरी दिलि में ख़ुशी आहे। जॾहिं बि फ़क़ीर ईंदो हो त एॾो इज्तिमा न हूंदो हो। मालूम थियो त महबूबनि जी मोहब्बत, महबूबनि जो प्यार, अल्लाह अल्लाह ईअं खिंडरी वञे थो पियो
जी हवा जे झूटे सां समूरा वण पिया लुलनि था पिया, अज नबी जी आमन जे झूटे सां हर मोमिन इश्क नबी में झूमी रहियो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हादरी। मुर्शिद हुसैन। हजरात सामईन, खास रशीद वगण वारा, अवां खे मुबारक हुजे। खैर अवां मुबारक। खुश नसीब आहियो जो अवां महबूबन जे मीलाद में शरीक थिया आहियो। अवां हज़ूर अलैहिस्सलात वस्सलाम जे आमन तशरीफ़ जी ख़ुशी कई आहे त महबूबन जी आमन हिन महीने में थी आहे। असां बि हस्बे ताक़त पंहिंजो नालो ॻणायूं, मन क़यामत में इहो ॻणाइण कमु अचे। मुंहिंजो त ईमान आहे अबू लहब जी बानी, ईअं न थिए साईं अबू लहब जी बानी ख़बर पई त अब्दुल्लाह जे घर फर्ज़ंद थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा रखियो वियो आहे। अबू लहब पंहिंजे कुफर जे नशे में गर्क हो। हुनजी मके में वरी हलंदी पुॼंदी हुई। जॾहिं उहा बानी साम्हूं आई आहे, पाण निहारे चवनि था, बानी छो आई आहे? आका अव्हां खे मुबारक ॾियण आई आहियां। छाजी मुबारक आहे? आका अब्दुल्लाह जे घर में फर्ज़ंद ॼायो आहे। उन ख़ुशीअ में उन अबू लहब मुशरिक आंगुर सां इशारो कयो आहे, उन खे आज़ाद कयो अथई। अल्लाह अल्लाह उन ख़ुशीअ में हिन कुझु न करे कयो, आज़ाद कयो आहे। जॾहिं ही मरी वियो त सूमर जी राति अज़ाब जी हल्काई आहे, उन आंग खे चूसे रहियो आहे। एॾी त लज़त हिन खे अचे थी पई जो जान जो वार वार टिड़ी रहियो आहे। हिकु मुशरिक सदाई नबी अलैहिस्सलाम खे ॾुख ॾींदो रहियो, शिरक में गर्क हो, शिरक में मरी वियो, मगर महबूबन जे आमन जे ख़ुशीअ में अल्लाह अल्लाह पानी खे आज़ाद करे थो पियो त ख़ुदा अज़ाब जी हल्काई करे थो। पर जेकॾहिं मोमिन मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाए त छा न ख़ुदा जो सुभान अल्लाह। सरकार की आमद, आवाज ना हो, सरकार की आमद, दिलदार की आमद, मक्की की आमद, मदनी की आमद, मुर्शिद की आमद। अल्लाह ताला अव्हां जे मथां एहसान कयो आहे। अल्लाह ताला अव्हां जे मथां थोरो कयो आहे। कंहिंजे मथां ख़ासि उहे मोमिन जिन मुहबत सां, सचाईअ सां, ख़ुलूस सां, प्यार सां, सचे अक़ीदे सां दिल मां निफ़ाक़ कढी, ॿियाई कढी, दिल या टेड़ी खे सिधो करे अल्लाह अल्लाह इहो कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मन जो लफ्ज़ मुबारक अल्लाह पाक सॼे क़ुरान करीम में कंहिं बि नेमत लाइ न फरमायो आहे, न फरमायो आहे, पर इहो अल्फाज़ अल्लाह पाक इन आयत में फरमायो आहे त
त इहो एहसान मां अल्लाह ताला मोमिननि जे मथां कयो। मुंहिंजे दिलबर जो आमन जो एहसान कलमे सचे कलमे पढ़ण वारनि जे मथां आहे। मां सम्झां थो तव्हां सचा हो। अव्हांजो अॼु मुंहुं अल्लाह अल्लाह अव्हांजे चेहरे में अॼु रौनक का ॿी थी रही आहे। इहो ई अव्हांजी सचाई जो सबूत आहे। इहो ई अव्हांजे सचाई जो दलील आहे जो महबूबनि जा आमन ॿुधंदे ॿुधंदे अव्हांजा वार उभा थी वञनि था। दिलि में इश्क जी तड़प थिए थी पई। अव्हांजे चेहरे में तब्दील आहे। ईअं सम्झो त अव्हांजो चेहरो इश्क नबी में चिमकी रहे। हाणे हिकु मर्तबो सिक सां ओ परे पहला मुलनि जा मंदोयल सिक सां दरूद उन ज़ात ॾे मोकिल जंहिं अल्लाह बि दरूद मोकिले रहियो आहे। ओ केरु आहे? यतीमनि जो यार, बेवाहनि जी वाह, निधन के धन जो धनार, आमना जो लाल, सैयद रसूल इमामुल कुल मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो दरूद खुद खुदाई मोकिले रहियो आहे। ला शरीक बि खुदा हिन में शरीक थियो। हू ला शरीक नबी जो मालिक, नबी जो ख़ालिक। एॾो त अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब खे कुर्ब में वेझो कयो जो ख़ुदा बि दरूद में शरीक आहे। ईमान वारा बि शरीक आहिनि। तव्हांखे मुबारक आहे जो तव्हांखे ख़ुदा क़ुरान करीम में दरूद जी दावत ॾिनी आहे। तव्हां दरूद पढ़ण वारा हो। उमेद आहे क़यामत जे ॾहाड़े सिक सां जेको दरूद पढ़ंदो उहो दिलबर जे ज़ोर वेझो हूंदो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था पिया इन औलन नास बी यौमल क़यामत अक्सरहुम अलैहि सलात। जंहिं बि मुंहिंजे उम्मती कसरत सां दरूद असां ॾे मोकिलियो क़यामत जे ॾिहाड़े। छा ॾिहाड़ो आहे? 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो। को कंहिं सां गॾु हूंदो, को कंहिंजे पोयों हूंदो। पर मां त घणे दरूद पढ़ण वारो मां नबीअ जे ज़ोर क़रीब। दोस्तो सवा दरूद जो चारो कोन्हे को, ॿियो हीलो कोन्हे को, ॿियो वसीलो कोन्हे को। इहो दरूद पाक उन्हनि खे अल्लाह पाक अता कयो आहे जेके निंदन कान आहिनि, धड़का आहिनि, घोर पुंढल, जंहिंजो कंहिं न कंहिं तरीक़े में क़दम आहे, कंहिं न कंहिं नेक सां वास्तो आहे, कंहिं न कंहिं आलम दीन सां वास्तो आहे। उहे निंदड़ कान आहिनि, धड़का आहिनि। इहो सिक वारो सबक़ बि उन्हनि जे दर खां मिलियो आहे। जेको सबक़ तूं पचाईंदो रहे थो, जेको सबक़ अल्लाह पाक तोखे क़ुरान पाक में सॼे सम्झायो आहे, तोखे मुबारक आहे जो अल्लाह पाक तुंहिंजे मथां करम करे तोखे ईमान वारो चई हुकुम कयो त ईमान वारा जीअं मां अल्लाह दरूद नबी ते मोकिलियां थो, तव्हां बि रुगो दरूद न मोकिलियो मगर सलाम मुंहिंजे नबी ॾे ख़ूब मोकिलियो। सम्झो था भाई ना कुछ मत भरो मां ॻाल्हायां थो। इन औलन नास बी यौमल क़यामत, बेशक उहो क़यामत जे ॾिहाड़े ज़ोर वेझो हूंदो। 50,000 साल जो ॾिहाड़ो। अज़ आदम खां वठी हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू क़ब्र में पहुची विया। मुशरिकनि पंहिंजे लाशनि खे साड़े नास करे छॾियो।
मोमिन हुजे, मुनाफिक हुजे, मुशरिक हुजे, क़यामत जे ॾहाड़े हर मख़लूक खे ख़ुदा ज़िंदा कंदो। सम्झो त इहा मख़लूक केॾे मैदान में हूंदी, नफ़्सी नफ़्सी जो मैदान हूंदो। दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत आहे उहो उन सां गॾु हूंदो। अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमात खे मदीने वारे साईं जी मोहबत आहे। ही मीलाद कसवटी आहे। जंहिंजे घर में मीलाद आहे उहो आशिक़ नबी आहे। नबिया सुभान अल्लाह। साईं विसरियो, अरे आपको शर्म नहीं आता? खान न विसरी, टे वक्त छिके तो ज़ाल को मानी वठे त ॿिए मांखे। उते तूं वेसरी कोन करे थो पियो, पर तोखे मीलाद विसरी वियो। जेको क़यामत जे ॾांहुं असांजे लाइ बचाव हूंदो, असां लाइ करम थींदो, रहमत थींदी, शफ़ा थींदी। महबूब साईं उन्हनि खे पंहिंजे भाकुर में कंदो, उन्हनि खे वेझो कंदो। छो त मीलाद में आहे सलातो सलाम, आहे सलातो सलाम बुलंद आवाज़ सां वॾे शौक़ सां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वधीक ख़ुशी इहा बि थी आहे त ही इंतज़ाम जेको थी रहियो आहे, ही साम्हूं सरकारी हिकिड़ो इदारो आहे, थाणो आहे, जंहिंमें सरकारी मुलाज़िम रहनि था पिया। उन्हनि खे मुबारक आहे जो हे करम तव्हांजे दरनि ते न हो, तव्हां ख़ुशि नसीब आहियो त अॼु तव्हांजे दर ते उहो करम आहे, उहो कुर्ब आहे। अल्लाह अल्लाह उहो आवाज़ आहे जंहिं आवाज़ में, जंहिं करम में ला शरीक बि शरीक आहे। जे ला शरीक शरीक आहे त हिन चौगिर्द में रहमत ई रहमत आहे। रुगो हिते न आहे, सारे शहर में रहमत ई रहमत है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हाज़री। मुर्शिद हुसैन हैदर का नारा मोहब्बत से लगाओ, मैं खुद हैदरी हूँ। नारा हाज़री। मुर्शिद हुसैन हर सुन्नी हैदरिया सुन्ननि ते माला नथा कनि पिया। तव्हां अली साईं खां परे हो। ग़लति ॻाल्हि आहे जे असां परे हुजूं हां त असां में अली जी सीरत न हुजे हां। अली जो फैज़ ॿियो न आहे। अली जो फैज़ छा आहे? मुस्तफ़ा जी ताबेदारी, मुस्तफ़ा जी ग़ुलामी। जंहिंजे घर में, जंहिंजे बचन में, जंहिंजी औताक में अल्लाह अल्लाह, जंहिंजी झोपड़े में महबूबनि जी मोहबत ऐं ताबेदारी आहे। हीअ मुंहिंजे हैदर करार जो फैज़ आहे। जंहिं इहो फैज़ आहे उहो हैदरी आहे जो असां हैदरी आहियूं। नारा हाज़री। अली अली कंदे ज़िंदगी गुज़री वई। अली जो हिकु सबक़ न पचाए सघे, हिकु सबक़ ते अमल तो न कयो। अॾी तल तॾनि ते न वेठो, अली मच न ॿारिया। अली इन्ही मौक़नि में इहे नमूना समूना न कया। अली हर मनशात खां परहेज़ कई। जंहिंखे रसूल ख़ुदा हराम कयो उन खे अली बि हराम कयो। जंहिंखे नबी अलैहिस्सलाम हिलाल फरमायो उन खे नबी अली बि हिलाल कयो। जंहिंखे नबी वेझो कयो उनखे अली बि वेझो कयो। जिन खे नबी परे कयो उन्हनि खे अली बि परे कयो। अल्लाह 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 अल्लाह, अली नबीअ सां आहे। अल्लाह अल्लाह, असां बि अलीअ सां आहियूं। असांजी तार अलीअ सां ॻंढियल आहे, अली जी तार नबी सां ॻंढियल आहे। नारा हाज़री। मुर्शिद हुसैन अली जो नालो मां इन लाइ वरितो जो नारो जो अली जो लॻो त घणनि न आयो जी मुंहिंजा साईं। अलाए त छा सबबु।
हिकड़ा राफ़ज़ी ॿिया ख़ारिजी खारजी जी मुंहिंजो साईं राफ़ज़ी रुलिया ख़ारिजी खरिया खरिया ख़ारिजी उहे आहिनि जेके पंजतनि जा दुश्मन आहिनि जेके पंजतनि जा दुश्मन आहिनि हसनैन जा दुश्मन आहिनि अली जा दुश्मन आहिनि जेके हैदर करार जी शिकायत कनि था पिया राफ़ज़ी उहे आहिनि जिन खे अली पंहिंजे भाकुर में कयो उहे अली जे उन फरमान खां परे आहिनि उहे राफ़ज़ी आहिनि यानी टिनि ख़लीफ़नि जा मुनकर आहिनि राफ़ज़ी रुलिया ख़ारिजी खरिया अल्लाह पाक असांखे बचायो आहे असां में अली जी सीरत आहे असां हैदरी आहियूं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन घोर पुनल उमरे ते वेंदे हज ते वेंदे ज़रूर ओॾो तूं आबे ज़म खणी ईंदे असां बचनि खे प्यारां दोस्तनि खे ॾियां संगत साथी खे ॾियां आबे ज़मज़म आहे पाक पाणी आहे जंहिंजे लाइ सरकार फरमा शफ़ा थो ॾिए पियो हाणे आबे ज़मज़म खां त पुछूं त हे आबे ज़मज़म हिन वक़्त ताईं कई तलाउ सुकी आहे खूह खारा थी विया ज़ाइको पाणी छॾे वियो अॼु तूं हिन वक़्त ताईं बि उहो साॻियो ज़ाइको आहे इब्राहिम अलैहिस्सलाम वारे वक़्त खां वठी तो में साॻियो ज़ाइको आहे सबबु छा आहे जॾहिं बीबी साईं खे इब्राहिम अलैहिस्सलाम इन जाइ ते जिथे ज़मज़म जो खूह आहे उठ तां लाहे गोथी चुहारनि जी ॾेई अल्लाह अलाह हिकु खली पाणी जी ॾेई बचो हञ में ॾेई रवानो छो बीबी परेशान थी या इब्राहिम ॾे ख़बर छो थो छॾे जवाब कोन्हे को आख़िरकार अर्ज़ कंद क़िबला भला ॾे त ख़बर ख़ुदा जो हुकुम आहे त पाण कन सां हाउ कनि था पाण अम्मा चवे थी जेकॾहिं ख़ुदा जो हुकुम आहे त अलाह मुंहिंजे लाइ काफ़ी काफ़ी आहे अम्मा साण पाणी पीअंदी रहे थी पई खुराक लाइ छुहारा खाईंदी रहे थी पई पंहिंजे बचे खे बि थञ पीआरे थी पई थोरे अरसे में छुहारा बि ख़तमु थी विया त खली पाणी जी बि ख़तमु थी वई ॿिनि ॾींहंनि में थञ अम्मा जी कान्हे का अञा अम्मा बि उञारी आहे त बग़ैर थञ जे बचो बि उञारो आहे उन उञ में पेर थो हणे पियो पेर थो हणे पियो अम्मा हैरान आहे बचिरो प्यारो आहे हिकिड़ो बचिरो आहे जेको अलाह ताला खां इब्राहिम अलैहिस्सलाम घुरी वरितो या रब हबली मिन सालिहीन ए मुंहिंजा रब मूंखे सालियो बचो अता कर हिन जो अर्ज़ु कनि ख़ुदा फरमायो फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम सुभान अल्लाह उन बचे जे लाइ अम्मा में तरफ़ पैदा थी पई आहे इहो सफ़ा मरो जिते सायो कंदो आहे चकर हणंदो आहे अम्मा आई बि आहे त वरी वई बि आहे कॾहिं सफ़ा ते आहे त कॾहिं मरवे ते आहे किताब लिखनि था या को सॾु थियो आहे या पखी मथां लामा औरत ॾे पियो अम्मा ख़्यालु को त हिते तमामु बरपुट आहे हिते इहो पखी कंदो उॾामे सॾु सारियो आहे वञे जो त बचो जंहिं जाइ ते खुड़ी थो वञे हणे उतां पाणी ॿाहिरि उन कदमनि खां पाणी ॿाहिरि बुमरी ॿाहिरि निकितो आहे अम्मा साण छा कयो त हिकिड़ो मनोरो ॿधे तव्हां तां पाणी सुकी वञे कुझु ॾिहारो थो हले पर अम्मा खे पतो न हो त ख़ुदा जे पैगम्बर जो कदम आहे पाणी क़यामत ताईं जारी सारी हज़ूर फरमाए थो जे बीबी हाजरा इन पाणी खे न ॿधां त इहो पाणी सारे मके में पहुची वञे हा अदा सुवाल थो थिए आबे ज़मज़म ॾे ख़बर छा आहे छा तूं अञा ताईं मिठो आहे उहो साॻियो ज़ाइको आहे हू जवाब थो ॾे पियो त नबीअ जे कदमनि जी बरकत आहे जंहिंजे करे ज़ाइको मुंहिंजो न मटियो आहे हिते इस्माइल जे कदमनि जी बरकत आहे जो आबे ज़मज़म दुनिया में पहुची वञे थो पर जंहिं हबीब जे कदमनि में सिद्दीक़ अकबर उमर फारूक आहे उते बरकत आहे
नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी। मुर्शिद हुसैन सोच कर, कुछ जरा सोच कर, जिनजे में तू एदा तो बुहतान आए थो। होरो अली साईं शाह मर्दां, शेर यज़दां, कुवत परवरदिगार, अल्लाह जो शेर आ, अल्लाह जो शेर आ। ही जंगल जो शेर शिकार आडो आ, कंहिंखे ताक़त कान्हे त उहो उन जो हक़ उन शेर खां फुरे सघे। पर जेको अल्लाह जो शेर हुजे, कंहिंखे ताक़त न आहे जो ख़िलाफ़त अलीअ जी हुजे, उन खां फुरे न। हे नबी जो ई हुकुम हो, अली अलैहिस्सलाम नबी जी हुकूमत खे तस्लीम करे माठ में रहियो आहे। जे ओ अली साईं जन इन मां मालूम थो थिए त तूं अली खे कमज़ोर सम्झे थो, अली खे पोइते सम्झे थो। जॾहिं अली क़ुरान सां, क़ुरान अलीअ सां, हक़ अलीअ सां, अली हक़ सां, त पोइ अली जो सब्र कनि, उन्हनि जी ख़िलाफ़त खे तस्लीम कनि। पतो पियो त इहो अली साईं इन में राज़ी हो, अली उन्हनि जी मुक़्तदी थियो ऐं हो हुन निमाज़ पढ़ी, निमाज़ पढ़ाई, इमाम थिया। अल्लाह अल्लाह अली ख़िलाफ़त खे तस्लीम कयो। अल्लाह अल्लाह यादि रखो, जेकॾहिं कुझु न कुझु उन्हनि में सरे मुंहुं कुझु गंदगी हुजे हा, अली जी तलवार उभी जंहिं मैदान में मुंहिंजे मौला जो कदम आहे, उते मुनाफ़िक़ न रहंदो आहे, उते मोमिन ई मोमिन हूंदो आहे। नारे हैदरी। मुर्शिद हुसैन सोलो मिसाला घोर पुनल मुंहिंजो मौज़ू ॿिए पासे जो सोलो मौजू। हिन फ़क़ीर सूरत सफ़ा मां जेका आयत करीम तिलावत कई आहे, हिकु पैगंबर जो ख़िताब आहे पंहिंजी क़ौम खे, हिकु नबीअ जो पंहिंजी क़ौम खे ख़िताब आहे। उहो ख़िताब अल्लाह पाक क़ुरान में फरमायो आहे। उहो ख़िताब पैगंबर जो बयान अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे। उहो वक़्तु यादि कयो, वइज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लम्मा आतैतुकुम मिन किताब व हिकमतन। मीसाक़ वारे वक़्तु अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर अरवान खे ख़ुदा गॾु करे अल्लाह अल्लाह महबूबनि जे मथां ईमान आणण जो वाइदो वरितो। जॾहिं मां हिकमत ऐं किताब तव्हांखे ॾियां त अहिड़े वक़्त में मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां ॾे अचे। लतुमिनुन बिही वलतनसरुन्नह। ईमान उन्हीं जे मथां आणिजो, पाण ते कलमा न पढ़ाइजो, नबी मुंहिंजे महबूब जे मथां कलमो पढ़िजो, पंहिंजी उम्मत खे बि इहो कलमो सेखारिजो। अज़ आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर मुस्तफ़ा जी आमद जो इंसार पंहिंजी क़ौम खे करायो, पंहिंजी क़ौम खे करायो। पाण फरमायो, अल्लाह फरमायो, ॿियो ख़बर लतुमिनुन बिही वलतनसरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी। ही बार खयोव, ही गरो बार खयोव, हिन ते तव्हां इस्तक़ामत कंदव। क़ालू अक़ररना। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मौला, असां इक़रार था कयूं। ऐं रूहनि जो जवाब आहे, जेकॾहिं असांजे वक़्त में तुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा अचे, असां उन ते ईमान आणींदासीं, उन ते कलमो पढ़ंदासीं, पंहिंजी उम्मत खे बि उन जे मथां कलमो पढ़ाईंदासीं। तवज्जो हेॾे ख़्याल कयो त काथों हली शान काथे पहुतो आहे। अरे मुल्ला, तूं इन मिलाद खे मामूली सम्झो आहे। हर पैगंबर नबी जो शान बयान करे असांजे प्यारे हबीब जो पंहिंजी उम्मत खे इंसार में रहायो, पर असांजे त साईं तशरीफ़ फरमा थियो। कालू अक़ररना, असां इक़रार कयो, असां इक़रार कयो। अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर जो रूह इक़रार कयो। छाजो इक़रार?
प्यारे हबीब ते ईमान आन जो इकरार करे चुका। खुदा फरमायो काल फशहदू, हिक ॿिए ते शाहिद थियो, हिक ॿिए ते शाहिद थियो। 1,23,924 अंबिया अलैहिस्सलाम दुनिया ते आया आहिनि। 1,23,999 जो हिक ॿिए ते शाहिदी थी। अशहदू, मुंहिंजा मौला सां शाहिद हूं। खुदा फरमायो तव्हां इकरार बि कयो आहे, हिक ॿिए ते शाहिद बि थियो आहे। वाना महकुम न शाहिदी, सुभान अल्लाह, मां बि तव्हां सां गॾु शाहिद आहियां। मां बि गॾु तव्हां सां शाहिद आहियां त मां अल्लाह जे साम्हूं, मां अल्लाह जे रूबरू तव्हां इकरार कयो आहे त मुंहिंजा मौला जेकॾहिं इहो आख़िरी पैगंबर जंहिंजे लाइ तूं फरमाए थो असांजे वक़्त में अचे त इन ते ईमान आणींदासीं, इन ते कलमो पढ़ंदासीं। हाणे हिक ॿिए ते तव्हां शाहिद थिया हो, मां बि गॾु तव्हां सां शाहिद थियो आहियां। फमन तवल्ला बाद ज़ालिक फौलाइक हुमुल फासिकून। याद रखो हिन पुॼाणा जेको फिरंदो, वाइदो पूरो न कंदो, इकरार खां क़दम थेड़ींदो, नबूअत जो ताज मथे ते लाहींदो, सांस उनखे फासिकनि मां करे छॾींदुसि। हीअ अंबिया अलैहिस्सलाम खे धमकी आहे। अॼो को बिठंगो जो नबी जी बेइज़ती करे त उन सां ख़ुदा कहिड़ो न कहर जो मुहकारो कंदो। बेशक खुदा अदब जी तौफ़ीक़ ॾे। आमीन आमीन। खुदा अर्ज़ इहो करणो आहे त हर दौर में आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर दौर में इहो इकरार जेको रब जे आॾो रूहनि कयो, इहो ख़ुदा जो इकरार चवणु पंहिंजी क़ौम खे सम्झायूं, पंहिंजी क़ौम खे इंसार में रहायूं, इंसार में रहायूं। जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जो वक़्तु आयो आहे, क़ौम साम्हूं वेठी आहे, बनी इसराइल क़ौम आहे। वइज़ काल ईसा इब्नु मरियम, जॾहिं ईसा पुट मरियम जे फरमायो या बनी इसराइल, पतो पियो त ईसा खे पीउ न हो, बिना पीउ जे मालिक पंहिंजी कुदरत सां बीबी मरियम जे पेट मां ईसा खे पैदा कयो। जो ख़ुदा पैदा करे त करे सघे थो। छो वह अला कुल शैइन क़दीर, उहो अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। बिना पीउ जे पुटु ॾे त ॾेई सघे थो, रुॻा पुट ॾे त ॾेई सघे थो, रुॻियूं धीअरियूं ॾे त ॾेई सघे थो, कंहिंखे न धीअरूं ॾे न पुट ॾे, ईअं करे त करे सघे थो। उहो ई हर शइ ते क़ादिर आहे। चओ अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। पंहिंजी कुदरत सां इहो तमामु हिकिड़ो लंबो मिसाल आहे, नथो इन ते हलां। सभु इन ॻाल्हि जा क़ाइल हो त ईसा अल्लाह पाक अबो न ॾिनो, बिना पीउ जे पंहिंजी वालदा जे पेट मां ॼायो आहे। काथे ज़ैतून जो वण हो, वतीन व ज़ैतून व तूर सिनीन, मुंहिंजा महबूब इंजीर जो क़सम आहे। छो त इंजीर वारे वण आदम खे पन ॾिना, उहे पन पाए ज़मीन ते पहुतो। ज़ैतून जे वण हेठां ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी आहे, तॾहिं ख़ुदा ज़ैतून जो क़सम कयो आहे। वतूर सिनीन, तूर सीना ते अल्लाह पाक मूसा सां हम कलाम थियो आहे। जिते ख़ुदा वारनि जो क़दम हूंदो आहे, ख़ुदा उन जाइ जो कसम खणंदो आहे। पर जंहिं जाइ ते मदीने जे मोड़ जो क़दम हुजे, उहा बि जाइ त जाइ आहे। उन जाइ ते ग़ैर न ईंदो तो नहीं आएगा, नहीं आएगा बेटा। ये खुदा का शान नहीं है जो खुदा का हबीब होकर
फिर खुदा उसके कदमों में गैर को पहुंचाए। नहीं नहीं, ये खुदा का ही फैसला है, किसी को ताकत नहीं है तो बगैर खुदा के अमर से कदमों में कोई आए। ये खुदा का ये फैसला था। तो पहला वाला तो अबू बकर का था, दूसरा उमर फारूक का था, तीसरा उस्मान गनी का था, चौथा वारा हैदर करार का था। जे उहे न हुजना खलीफा अली अली हुजे हां तो हो अॻे ई वफ़ात करे यार। अदा ये विरासत नबी अॻे ई करे छॾी, अली उन ते अमल कयो, अली कदम पोइते न टियो। बेशक बेशक मुंहिंजा साईं। आई सम्झ में ॻाल्हि? जी मुंहिंजा साईं। इहा नज़र वइज़ काल ईसा इब्न मरियम, जॾहिं ईसा पुट मरियम जे फरमायो कंहिंखे, या बनी इसराईल, ए मुंहिंजी कौम, इन्नी रसूलुल्लाह इलैकुम, मां तव्हां ॾे रसूल थी आयो आहियां, मुंहिंजी रिसालत तव्हां ते महदूद आहे। हिन मैदान में केतिरियूं क़ौमूं आहिनि, ईअं न, केतिरियूं क़ौमूं आहिनि। हाँ, तो ईसा अलैहिस्सलाम हिकु क़ौम ॾे रसूल थी आयो। हाँ, उहे मामूली हद ताईं हूंदियूं न, पर जेको असांजो दिलबर, असांजो नबी तस्रा खां वठी अर्श मौला ताईं ज़रे ज़रे जो नबी, हिन जो बि शान आहे न आहे? आहे। बेशक ॻाल्हायो। इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिन तौरात, मां जेको अॻे किताब नाज़िल थियो तौरेत, उन खे मां सचो कंदड़ आहियां। फरमायूं वमुबशिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। सुभान अल्लाह। अव्हां खे बिशारत ॾियां थो पियो, अव्हां खे मुबारक ॾियां थो पियो, अव्हां खे ख़ुशख़बरी ॾियां थो पियो, मां ईसा खां बाद हिकु अहिड़ो नबी ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद। असांजे मिलाद में ख़ुशख़बरी आहे न? आहे। ख़ुशख़बरी आहे न? आहे। या पैगंबर जी सुन्नत आहे। अरे चिब मुल्ला अञा सरवरे कना दुनिया में न आयो आहे। अचण जी ख़ुशख़बरी, अचण जी मुबारक ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ॾे, पर जंहिं क़ौम में नबी अचे त असां ख़ुशि थियो या नाराज़ थियो? ख़ुशि थियो। सरकार की तारीख़ 12 या हिन महीने में को बि प्रोग्राम मीलाद जो थिए थो पियो, महबूबनि जी शान जो आहे, महबूबनि जे आमद जो आहे। जंहिं ईसा अलैहिस्सलाम ख़ुशी कई, ख़ुशख़बरी ॾिनई, पंहिंजी क़ौम खे सम्झाए त अहिड़ी तरह बि तूं इन सुन्नत ते क़ाइमु रहो त इनशाअल्लाह तुंहिंजा ॿई जहान चङा, हिते बि तूं आबाद आहे त उते बि तूं आबाद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फलम्मा जाहुम बिल बय्यनात, जॾहिं ईसा जे ख़ुशख़बरी ॾियण वारो पैगंबर दुनिया में आयो, बय्यन बुरहान खणी आयो, मौइज़ा खणी आयो। मुशरिकनि आंगली पाक उभी करे त चंड चीरजी ॿ टुकर थी पवे, अधु अबू कुबैर जबल हेठां, अधु हेॾां, वरी चवनि काफ़र त सोहणा तूं इन चंड खे जोड़। पाण फरमायूं जंहिं नबी ख़ुदा जी कुदरत सां टोड़ियो आहे त चंड खे बि जोड़े सघे थो पियो। सुभान अल्लाह। वरी अंगुली जो इशारो करे त टुटल चंड गढ़िजी वञे। ॾिसो नबी जी हुकूमत, ॾिसो नबी जो तसरफ़, ॾिसो नबी जो कमाल, ॾिसो नबी जो फैज़। चंड अलाए लखा कोह मथे आहे, हीअं जो आंगुर करे त ॿ टुकर थी पए, अॼु ज़मीन ते पहुचे, वरी हुकुम करे गन जी साॻी जाइ ते पहुचे। ऐं मुस्तफ़ा जो इशारो आहे। उमेद आहे मैदान क़यामत में ग़ुलामनि खे ईअं इशारो करे छिके पंहिंजे कदमनि में आणी। आमीन आमीन चा मिठा आमीन आमीन। शाह मर्दा शेर यज़दा फलम्मा जाहुम बिल बय्यनात, हैदर करार नबी अलैहिस्सलाम कंहिं कम लाइ मोकिलियो आहे।
हज़ूर साईं निमाज़ असर जी पढ़ी वरिती आहे। अली कुझु देरि सां आयो, जीअं हैदरे करा नबी जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। हज़ूर अलैहिस्सलाम अहवाल थो पुछे पियो, अली जवाब ॾींदो रहे थो, अर्ज़ु कंदो रहे थो पियो। वही जो नज़ूल आहे, वही नाज़िल थियो आहे। अली सम्झो त वही जो नाज़िल आहे। अली साईं हंज खे वेकिरो कयो आहे। मदीने वारे साईं जो मथो आहे त हैदरे करार जी हंज आहे। अली अली आहे, हा सवा अली जे नाहे गली, सवा अली जे नाहे गली। अरे चंडा तो बदनाम पाण खे कयो आहे। मज़हब किनो नाहे, किरदार किना आहिनि, तो किरदार किना करे पंहिंजे मज़हब खे बदनाम थो करे पियो। मज़हब को ख़राब कोन्हे, तुंहिंजा किरदार कम कंदा आहिनि। दुआ कयो त अलाह पाक हर मज़हब वारे खे किरदार सचा अता करे। आमीन 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 मुंहिंजा साईं। अल्लाह अल्लाह मथो कंहिंजो आहे, सिर कंहिंजो आहे, महबूबनि जो आहे। उहो पाक सिर आहे जंहिंमें हज़ूर जो चेहरो आहे। ख़ुदा फरमातो वद्दुहा, तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम, तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम। सैयदा सिद्दीका सिहरी वारे वक़्तु अंदर कमरे में टोपो ॾेई रही आहे। हल्कड़ी रोशनी आहे, रोशनी विसामी वई, सुई हथनि सां ॻोल्हे थी। राति जो वक़्तु आहे, नथी लभे पई। ईअं ओचितो मदीने वारो साईं अंदर कदम फरमाए थो, जीअं 1000 बोल जो बल्ब ॿार, उन खां वधीक रोशनी थी वई। सॼो कमरो ॿरी चुको। हे नबी जे पाक चेहरे जी रोशनी आहे। त मैदान क़यामत में ऊंदे हूंदी, हिकिड़ा ऊंदे में हूंदा, ॿिया महबूबनि जे पाक चेहरे जी रोशनी में हूंदा। आमीन चओ, आमीन चओ, आमीन मुंहिंजा साईं। आमीन। अल्लाह अल्लाह नमाज़ क़ज़ा थी वई अलीअ जी। नबी अलैहिस्सलाम आराम में आहे। पान फरमाइनि था, अखियूं निंड कंदी हुन दिलि मुंहिंजी जाॻंदी आहे। अखियूं निंड कंदी हुन दिलि मुंहिंजी जाॻंदी आहे। पान फरमाइनि था पिया, मां इमाम आहियां, तव्हां मुक़्तदी आहियो। मुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे आहे, पुठी तव्हां ॾे आहे। अव्हां जे सीदनि खां, अव्हां जे रुकूअ खां, अव्हां जी दिलि जी कैफ़ियत खां मां नबी वाक़िफ़ आहियां। सुभान नबी अलैहिस्सलाम जो मुंहुं बैतुल्लाह ॾे, पुठी पंहिंजे ग़ुलामनि ॾे, हुनजी इरादनि खां वाक़िफ़, हुनजी रसीदनि खां वाक़िफ़, रुकुन खां वाक़िफ़, निमाज़ खां वाक़िफ़। अल्लाह अल्लाह कहिड़ो न कर मुस्तफ़ा जे मथां बरसी रहियो आहे। छो त अल्लाह पाक नबी खे हबीब करे छॾियो आहे। मूसा कलीम आहे, अल्लाह सां हम कलाम थियो आहे, मगर मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम अखियुनि सां दीदार पंहिंजे यार जो कयो आहे। कुर्बे मूसा और है, कुर्बे मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, तो अर्श मौला और है। अखियूं ॻोल्हण सां भरिजी आहिनि, सिज ग़ुरूब थी वियो। फरमात अली छा हक़ीक़त आहे? मुंहिंजो साईं पुछो था पिया, अव्हां त बाख़बर हो, बेख़बर न आहियो। मुंहिंजे साईं करीम अल्लाह कर त मुंहिंजा मौला अली जी निमाज़ अदा थिए, क़ज़ा में न अचे। अदा थिए, हाणे सिज ग़ुरूब थी वियो, निमाज़ नबी अदा थो कराए। अरे चिब तूं चए थो नबी मां जहिड़ो बशरा पंहिंजे पुट खे नथो मोटाए सघे, त नबी त चंड सिज खे मोटाए सघे थो। बचो बचो इन धारनि खां, बचो इन मकर मुलनि खां। हीअ जेका दहशतगर्दी थी रही आहे, अल्लाह अल्लाह आम क़त्ल कुश्ती थी रहा है, ख़ुदकशी थी रही आहे। अल्लाह अल्लाह पैसनि ते विकामजी आहे। उनखे तालीम मिले थी पई, हे मुशरिक आहिनि, तव्हां पाण मारायो, तव्हां जन्नती हो, इन खे मारियो, तव्हां जन्नती हो। दुआ कयो तॾहिं टोलनि जी ख़ुदा पार पटे असांजे मुल्क में निज़ाम में मुस्तफ़ा आहे। आमीन आमीन चओ, आमीन ॾाढा चओ न जमात आमीन खणी चओ आमीन। आमीन। तव्हां में गुमान मां नथो रखां, सभई आशिक़ हो, बाही ॿधी बीठा हो, चुरपुर कान्हे का। इश्क तव्हांखे बीहारे छॾियो आहे, मोहबत तव्हांखे बीहारे छॾियो आहे।
सवाल ही पैदा कोन्हे मग़रिब थी वञे वरी अल्लाह अल्लाह जी नमाज़ुनि जा वक़्त न हुजनि ख़ुदा जो कसम तव्हांजी इन सिक में के सलाम जो तव्हां सुबुह ताईं बीठा हुजो वरी नमाज़ जा वक़्त न हुजनि त मग़रिब ताईं बीठा हुजो वक़्त अहिड़ो आहे जंहिं महफ़िल में ज़िक्र ख़ुदा ज़िक्र मुस्तफ़ा आहे उते करम ई करम आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री मुर्शिद हुसैन और अल्लाह नबी अलैहिस्सलाम अर्ज़ को खुदा के मुंहिंजा मौला अली जी नमाज़ क़ज़ा में न थे अदा थे सोचो सोचो अदा थे सिज मथे अचे सोच तो सही केॾे शान वारो नबी आहे अञा तूं इन खां परे पियो आहे अञा मिलाद थो करे पियो मां तोखे चवां जेको सफ़ा सुञो ठाठी ईंदो आहे न हिकिड़ो गिलास पाणी जो वठो उन में चपटी खंड विझी उन पाणी में मिलाए कंहिं मिसकीन खे प्यार इरादो मिलाद जो करे त तुंहिंजो मिलाद ई मिलाद आहे पर एॾी ताक़त जे बावजूद नथो मिलाद करे पियो कॾहिं उहो वक़्तु हूंदो हो वाल ग्रामी रहमतुल्लाह वॾा कामिल हा अंग्रेज सां मुक़ाबिलो कयूं केतिरा अंग्रेज मुस्लमान कयूं 2 साल काबुल में अफ़गानिस्तान अमीर अमान ला जे वक़्त में जज थी रहिया कज़ा जा अल्लाह अल्लाह पाण फरमाईंदा अब्बा अॻिए वक़्त में असां नंढा हुआसीं त मिलाद घर घर मिलाद हूंदो को घर वांदो न हूंदो हो जो मिलाद न हूंदो ऐं त बेटा सुञ पइजी वई आहे मां विसरी वियो अरे मिलाद वियो त छा बचियो त को सभु कुझु हुयो जे मिलाद मिलियो त सभु कुझु मिलियो चओ मिलाद मिलियो सब कुछ मिलियो आमीन चओ आमीन फलम्मा जाहुम बिल बय्यनात अल्लाह अल्लाह जंहिं नबी जी तारीफ़ जंहिं नबी जो बयान जंहिं नबी जी आमन जो ज़िक्र ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ॿुधायो क़ौम खे इंसार में रहायो अॼु नबी जी आमद आहे और नबी जी आमद आहे सैयदा सफिया रज़ी अल्लाह ताला अन्हा बीबी आमना जे मथां वेठी आहे अॼु हज़ूर दुनिया में कुर्ब जा कदम फरमाए थो पियो ककर कर्म जो वसे थो पियो बेदीरन दीनदार थियनि था पिया कुफर काफूर थो थिए पियो काबतुल्लाह कुफर खां आज़ाद थी वञे थो पियो अॼु घर घर में ज़िक्र जो नारो लॻी वञे थो पियो जीअं जे महबूब अम्मा जे पेट मां आयो आहे त नालो नबी साईं जो कटियलु आहे को साबित करे त नबी जो कंहिं दाईअ कंहिं माईअ नारो कटियो न इन नारे मां बचे खे ग़िज़ा मिलंदी आहे ग़िज़ा मिलंदी आहे इता मिलंदी आहे पर अल्लाह ताला महबूब साईं खे इन ग़िज़ा खां पाक कयो कुदरती ग़िज़ा ही जंहिं दिलबर खे अम्मा जे पेट में कुदरती ग़िज़ा मिले अॼु छा न करम आहे तॾहिं त फरमा त वल्लाह मोती व अना क़ासिम ख़ुदा जी मुंहिंजे मथां अता है अता ख़ुदा कंदो रहे थो त मां ख़ुदा जी अता खे तक़सीम कंदो रहां थो पियो ख़ुदा जे कर्म जो वॾण वारो मदीने वारो साईं ख़ुदा जे फज़ल खे वञण वारो मदीने वारो साईं आहे बेदीन खे दीनदार करण वारो मदीने वारो साईं आहे उहा नज़र आहे त जबल ते पहुचे त जबल कलमा पढ़े वण ते पहुचे वण कलमा पढ़े जानवरनि ते पहुचे जानवर कलमा पढ़नि मुबारक तोखे आहे अॼु सरकार जे आमन जो ॾिहाड़ो आहे सुभान अल्लाह लाली रबनि खे लॻल आहे कुदरती कजल पियल आहे अल्लाह अल्लाह अतर सां मूं अतर सॼो घर ख़ुशबू सां अतर थी वियो आहे अल्लाह अल्लाह सॼे मके में ख़ुशबू मके में चांडाण थी आहे सुबुह वारो वक़्तु आहे राति पूरी थी थिए ॾींहुं अचे थो पियो हज़ूर अलैहिस्सलाम न ॾींहं में आयो आहे न राति में आयो आहे अहिड़ो वक़्तु आहे जो राति अचण वारी आहे ॾींहुं पूरे थियण वारो आहे जेकॾहिं राति में अचे हा त ॾींहुं ॾुख करे हा जे ॾींहं में अचे हा त राति ॾुख करे हा पर साईं जन कंहिंखे ॾुख न ॾिनो सभिनी खे साईं जन पंहिंजे भाकुर में कोल कयो
उहे मुनाफ़िक जेके नबी खे ॾुख ॾींदा रहिया उन्हनि खे पला तो न ॾिनो उन्हनि खे बि न पिटियो उन सभु चङो नबी अलैहिस्सलाम बरता कयो अरे मोमिन तूं त मुस्तफ़ा जो आशिक़ आहीं सलातो सलाम पढ़ण वारो आहीं उमेद आहे क़यामत जे ॾहाड़े इहे निभागा हीअं हूंदा त तुंहिंजो मुंहुं वरी मदीने जे पासे सुभान अल्लाह आमीन चओ आमीन 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 मुंहिंजा साईं अल्लाह अल्लाह मुंहिंजा महबूब तोखे मां अल्लाह ताला काइनात जो नबी कयो आहे तस सरा कमरी अर्श मौला ते ज़रे ज़रे जो तूं नबी आहीं तूं सिज जो बि नबी आहीं चंड जो नबी आहीं सितारनि जो नबी आहीं आसमान जो नबी आहीं मलाइकनि जो नबी आहीं सिदरतुल मुंतहा जो नबी आहीं कुर्सी जो नबी आहीं लोहो कलम जो नबी आहीं अर्श मौला जो नबी आहीं अल्लाह अल्लाह तोखे मां नबी करे मोकिलियो सॼी काइनात लाइ तूं इन खे इशारो कर देरि कान्हे का जो सिज तो ते कलमा पढ़ी रहियो आहे मुंहिंजो हबीब अलैहिस्सलाम वयल सिज गुरूब थियल सिज हितां राति ज़ाहिर थी थिए पई अंगली पाक जो इशारो करे थो सिज मथे अची वियो आहे असर वारो वक़्तु थी वियो मुंहिंजे हैदरे करार नमाज़ पूरी पढ़े थो पियो सुवाल आहे दे ख़बर सिज कॾहिं लहंदे जवाब आहे जेसिन अली नमाज़ पूरी न कंदो गुरूब न थींदुसि अली नमाज़ पूरी कंदो त मां पोइ गुरूब थींदुसि अली जो शान आहे जंहिंजे ख़ातिर मदीने वारे साईं सिज खे लाहे अली जी नमाज़ पढ़ाए नारा हाज़िरी सुभान अल्लाह अली 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 अलीअ जो क़दर कर तूं बेक़दरो आहीं जिब तूं बेक़दरो आहीं धप साड़ाई थी पई इस्तंजो पूरो न करे ख़ुदा जा फर्ज़ कज़ा थी विया क़ुरान पढ़ी तो विसारियो मस्जिद वैरान लगी पई आहे ओ मुसलमान गिरे बार में जाती पाए कलाम करीम के सामो रखो नबी जे फरमान के सामो रखो तो अंबिया अलैहिस्सलाम दुनिया में छो थी आया रबर थी आया राह दसींदड़ हा राह ॾेखारींदड़ हा अल्लाह अल्लाह ख़ुदा खां परे पिण वारनि खे ख़ुदा सां मिलाईंदड़ हा ख़ुदा जो शान ॿुधाईंदड़ हा मुसलमानों नबी अलैहिस्सलाम बि इन जे लाइ आयो आहे उन फरमान के साम्हूं रखो त तूं आहे तुंहिंजो शान आहे सुभान सुभान छा टाइम थियो आहे 3:30 थियनि था पिया दोस्त सैयदा सफिया थां पानी जो भरे आई आहे 2-3 किलो पानी आहे इहो इरादो आहे त अम्मा जे पेट मां बच्चो जो ॼमे थो इन खे मां गुस्ल ॾियां हाणे जीअं साईं तशरीफ़ फरमा थियो आहे त अम्मा इरादो करे थी हकल थी अचे पई सफिया पंहिंजे पाणी खे परे कर ख़ुदा जो दादलो नबी आहे लादलो नबी आहे ख़ुदा जो हबीब नबी आहे अल्लाह पाक हिन खे अतर साम्हूं अतर करे पियो आहे मोकिलियो आहे तव्हांजे पाणी जो मोहताज न आहे हे पाक मां जे पेट में हो हिन खे ख़ुदा पाक करे पैदा कयो उन करीम जी आमद आहे उन सरकार जी आमद जो महीनो आहे अल्लाह अल्लाह दोस्तो हिकिड़ो पुटु ॼमे थो पियो अल्लाह पाक बच्चो थो ॾे त केॾी ख़ुशी आहे उन्हनि जी अक़ीक़ो करे थो पियो हा राजन खे ॿुधाए थो राजन अदा पुटु ख़ुदा ॾिनो आहे अल्लाह जी नेमत आहे पुटु नेमत आहे ख़ुदा जी ख़ुदा पुटु ॾिनो आहे मुंहिंजो अक़ीदो आहे अक़ीक़ो आहे ख़ैर ख़ैरात आहे राज ते भत मानियूं खाइनि था त ख़ुशी में नथो मां पए पियो हे हिकु पुटु नेमत आहे पर मुंहिंजो साईं त हर नेमत जी असुल हर नेमत जी असुल आहे इहा नेमत न मिले हा त हे नेमतूं न मिलनि हा अल्लाह अल्लाह हिन नेमत लाइ तूं ख़ुशी करे थो अड़े उन लाइ ख़ुशी करे जंहिं सदके ख़ुदा पुट असांखे ॾिनो घर ॾिना घर वारो कयो असांजो मुल्क थियो दुआ कयो त असांजो पाकिस्तान शाद आबाद थिए अॼु ॾिसो था बुख में माण्हू मरनि था हिन सैलाबनि केॾो नुक़सानु पहुचायो आहे हिन जेका बारिश कल्ह 3 ॾींहं थी आहे एॾा ग़रीब परेशान मथां पाणी पहुतो अंदरि पाणी वेही आयो जायूं पिसी पियूं काॾे बचा कढनि मां जो सुबुह जो मोटा लारकाने खां राति जी बारिश पई वाह वाह
खुदा जो कसम मां काथे रब जो न ॾिठो उन रात जेको इज्तिमा हो मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ुल्फ़ाकार बाग में लखनि जी तादाद में माण्हू हुआ बारिश वसे थी मथो तंबू हन पाणी पवनि था हेठों पाणी थी पियो आहे हेठों गाह पिसी वई आहे गोॾा भॼी वेठा आहिनि थिया तव्हांजो सुबुह जी अज़ान थी आहे निमाज़ जो वक़्तु थियो आहे असां सुनता पढ़ियूं आहिनि फर्ज़ पढ़ियासीं को न हेॾे वियो आहे न हेॾे वियो आहे आख़िरी दुआ ते हिकु हंधि बीठा आहिनि थिया या नबी पाक जी मोहबत ई अॼु बि तव्हांजे सीने में इश्क़ रसूल आहे त पंहिंजा घर कम छॾे अलाह जे हवाले करे हिन महफ़िल में शरीक थिया हो उमेद आहे क़यामत जे ॾिहाड़े हे जेको ॾीओ दिलि में दुखई थो इहो क़बर में ॿरंदी इहो हशर में ॿरंदो इन ॾीए जे वसीले तुंहिंजी क़बर रोशन हूंदी क़बर गुलो गुलज़ार हूंदी आमीन आमीन दिलबर जी मां कहिड़ी तारीफ़ कयां वॾा कर्म मालिक जा जो हिन बीमारी में बाईपास में बि अल्लाह पाक ॿ दफ़ा मूंखे पिरनि जे पार मोकिलियो नंढड़ो आहियां तमामु नंढड़ो आहियां बलूगत खे पहुतो आहियां बसि ॾाढ़ी बि न लथी आहे 5-6 साथी आहियूं कराची पहुतासीं हिकिड़ी माई धयाणी औरत हुई कुराड़ी हुई असांजी हल्की सख़्ती मानी कंदी हुई पाण मानी थपी ईंदा हुआसीं पाण चांवर चाढ़ींदा हुआसीं पर 2 टे नात खाना राति जो निंड न हूंदी सुबुह ताईं नातियूं हूंदियूं सुबुह ताईं नातियूं हूंदियूं हुयूं अल्लाह अल्लाह पाणी वारे जहाज़ में सफ़र थियो आहे मिस्र जहाज़ बंदर कयो आहे बगदाद शरीफ़ टप रखियासीं करबो बला शाह नजब कूफो काज़मीन अल्लाह अल्लाह इहे सभई ज़ियारतूं करे मालिकनि जे क़बरुनि ते वेही रोई 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 दुआ पिनीसीं अल्लाह जो कसम हे मुल्क आहे जंहिं मुल्क में हुसैन जंहिं मुल्क में नबी जा बचड़ा असहाब आहिनि उते छा न करमा अचो अली अलैहिस्सलाम जी जगह ते उनखे छा चवंदा हो शाह नजफ उहो वक़्तु हो जो मथां मीनार अञा नवां तयारु थियनि पिया उहा रोशनी मां 5-6 मिनट ॾिठी मां पुछियो त रोशनी छाजी आहे चई शाह नजफ आहे न कमु थो थिए पियो सुभान अल्लाह रब जो कसम ॾिसण सां मुंहिंजी अखियुनि मां पाणी वही मुंहिंजा अली तुंहिंजी मज़ार इहा आहे तुंहिंजा बचड़ा करबला में कुर्बान थिया हुसैन कुर्बान थियो असगर कुर्बान थियो अकबर कुर्बान थियो कासिम कुर्बान थियो मुंहिंजा साईं या तुंहिंजी मज़ार आहे जॾहिं अली जी मज़ार ते पहुतासीं अदा यादि रखो जीअं ढोर जो बचड़ो फर पंहिंजे अम्मा का माउ का दाहूं करे ॿेके पियो आशिक जीअं ॿेकनि पिया ईअं दाहूं कनि पिया रीहां निकिरी वियूं असां बेवस थी वियासीं छा कयूं वेठासीं पहरनि जा पहर गुज़री विया दिलि न थिए जो अली जी जाइ खे छॾे उथूं छो हिते रहमत जो नज़ूर हो इंशा अल्लाह ताला इहा सुन्नत जमात अली खे परतल आहे दोस्तो अली जी सीरत पैदा कयो अली जी सीरत पैदा कयो अली जा कम पैदा कयो जंहिंखे अली साईं हिलाल कयो आहे उनखे हिलाल करे सम्झो जंहिंखे अली हराम कयो आहे उनखे हराम करे सम्झो इहे टके वारा मुला इहे टके वारा ज़ाकिर तोखे न सम्झाईंदा इहे पैसनि जे पोयूं आहिनि इन्हनि जी नज़र नोट में आहे असांजी नज़र अरबी घोट में आहे दोस्त मां बीमार हाँ अल्लाह विलादत ते हलां हलीमा साईं ते हलां ॿकिड़ियूं साईं चारियूं आहिनि अल्लाह अल्लाह उते बि साईं जा मौइज़ आहिनि उते बि जेको धन ॿकिरियुनि सां गॾु आहे उन्हनि धन जो बि खीर वधी वञे थो पियो अल्लाह अल्लाह जॾहिं दाई हली वारा साईं जन थोरा वॾा थिया त ॿकिरियुनि सां मोकिले थी उहे ॿकिरियूं जो टेपो खीर जो न थिए जंहिं ॾियारे साईं उन हलीमा जे फर्ज़नि सां गॾिजी उते पहुतो आहे धड़ खे धड़ सां गॾु त शाम जो उहे अचनि थियूं ॿकिरियूं त थण मां खीर वहे थो पियो थण मां खीर वहे थो पियो हे नबीअ जी बरकत आहे जंहिं धन जो धनार मदीन वारो साईं हुजे उते केॾो न कर्म आहे असांजो बि धन जो धनार मदीन वारो साईं आमीन चओ आमीन चओ आमीन आमीन
बस दुआ घुरो अल्लाह पाक इन ग़रीबनि जा ख़र्च हे मिलाद क़बूल केॾी तारीफ़ कयूं केरु करे सघंदो कंहिंखे ताक़त आहे इंतिहा ते को पहुची कोन सघे थो सहाबा कराम कोशिशि कई ताबईन कोशिशि कई तबो ताबईन कई जेके बि हज़रात मुतक़दमीन थी गुज़रिया उन्हनि कोशिशि कई शान ॻायूं ॻायूं ॻाईंदे ॻाईंदे वीचारा क़बर में पहुता पूरो शान कंहिं न ॿुधाए सघो हज़रत साईं मशहूर रहमतुल्लाह अलैह मां दरगाह ते कॾहिं कॾहिं वेंदो हुअमि भाकुर पाए रोईंदा हुआ मूंसां गॾु वेहंदा हुआ मां त क़िबला मां आयो आहियां तव्हां ॾे मूंखे पीरनि जूं ॻाल्हियूं ॿुधायो त उमिरि रसीदा हो तव्हां घणा हज कया आहिनि उमिरा कया आहिनि अल्लाह जो कसम पाण में रोईंदा त असांखे बि रोईंदा इश्क हो नबीअ जो मोहबत ही अड़े सवाइ नबी जे मोहबत जे कुझु बि न आहे अड़े मुल्ला तुंहिंजा पटका बेकार तुंहिंजी ॾाढ़ी बेकार आहे तुंहिंजी नमाज़ बेकार आहे सीधा बेकार ज़िक्र बेकार आहे नेकी नेकी तॾहिं आहे जॾहिं मोहबत रसूल आहे दुआ घुरो हिन गुनाहगार लाइ दुआ घुरो मां जो ख़ादिम आहियां साईं असांजो ये ख़िदमत मां अल्लाह वास्ते कई आहे तमामु ख़ुशी थी आहे पोइ अदा हिन महफ़िल में शामिल थियण वारा तोखे सदबार मुबारक आहे सदबार मुबारक आहे तुंहिंजे कननि ते दिलबर जो शान पहुतो आहे मुबारक आहे तुंहिंजा कन इहे चुमूं जीअं कननि ते पीरनि जो शान पहुतो आहे शान ॿुधी रहियो आहे जेकॾहिं मौला करे न ही हाज़िरी क़बूल कई त लहर लॾो सुभान लहर आहे मोहबत इश्क ना चीज़ कंदो आहे इश्क उन मक़ाम ते पहुचाए जिते ॿियो नथो पहुची सघे हिकु किसो ॿुधो आहे दरूद पाक सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह ये हाजी साहब अतिबी काथां जो सुञाणोसि था गो घारे जो गो घारो हाँ ॾाढो शरीफ़ रहंदो हो जॾहिं आज पहुचे मां वटि पहुची वञे मके में मदीने में जेके ॾहाड़ा मां हुजां मूंसां गॾु वेठो आहे साईं वटि नमाज़ूं पढ़ूं गॾिजी सलाम कयूं गॾिजी हज़ूर खे अर्ज़ु कयूं अस्सलाम अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातहू अस्सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह ईअं को पुछो जंहिं पंहिंजी काफ़ी ज़िंदगी इन मुल्क में गुज़ारी आहे मिठा साईं असां त साल में हिकु ॿ दफ़ो वञी दुआ पिनी मोटूं था पिया पर जे ज़िंदगी इन मुल्क में गुज़ारी आहे छा न करूं बरसी रहे तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे त मदीने में छा आहे नूर जी बारिश मौलवी साहब बरसे थी जी मुंहिंजा साईं नूर जी बारिश बरसे थी पई कदम संभाले खणो पीरनि जे शहर में वञो कदम संभाले खणो कदम संभाले रखो अदब सां वेहो अदब सां उथो अदब सां खाओ अदब सां पीओ अदब सां मिलो अदब सां ॾिखो अखियुनि ॾे ख़्यालु कयो ज़ुबान ॾे ख़्यालु कयो इरादनि ॾे ख़्यालु कयो इनशा अल्लाह ताला जा दुआ तुंहिंजी ख़ुदा क़बूल कंदो आमीन 12 साल मूंखे शुगर ही घणा साल 12 साल मूंखे शुगर ही बेपीरो मर्ज़ आहे न इहा बि कैंसर बेपीरो मर्ज़ आहे न छॾींदो आहे हिकिड़ो जमाली नेक बानो ख़ुदा जो हाणे नथो अचे अलाए वफ़ात करे अलाए आहे ख़ुदा ॼाणे ख़ुदा जी ज़ात पाक रहमतूं नाज़िल करेसि मां वटि आयो अचे मोकल कंहिं मखो शायदि उमिरो आहे या हज आहे मालिकनि जो गुफ़्तगू कनि मां रोई वेठुमि मां चयो अदा तूं करी मिंडे वञे थो हा साईं सॾु थियो आहे मालिक जो दुआ कयो त ख़ुदा अदब सां रहाए आमीन अदब जी ॻाल्हि कनि दिलि मुंहिंजी ठही पई मां चयो अदा हिकिड़ी मुंहिंजी इल्तिजा आहे जॾहिं महबूबनि वटि वञे हज़ूर खे सलाम करे सलाम खां बाद कदमनि पाकनि में वेही पंहिंजो पटको नबी खे मेहर कजां पटको मेहर करी या रसूल अल्लाह तुंहिंजो ग़ुलाम तुंहिंजो दर जो ग़ुलाम ख़ुदा जो कसम मां नबी जे शहर जे कुतनि तो बि कुर्बान लैला जे घर खां कुतो जो निकिरी आयो त मजनू ॿाहिरि बीठो हो अमीर ज़ादो आहे
उन डुक पाए कुत्ते के भाकुड़ो पाए तो अरे अमीर जा बेचारा है छा थो करे कि अदा मुझे पिरियन जे घर को निकल आयो मन कुत्ते तो कुर्बान हो जा पर जेको मदीने में कुत्तो हुजे उन शान शान है खुदा जो कसम असा मदीने जे कुत्तन तो कुर्बान हो अल्लाह हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे गुलामनि सां गॾु वेठो आहे छा न उहो वक़्तु हूंदो अल्लाह अल्लाह कालीन हेठो न आहे फरासी हेठो न आहे पुराणो तॾो नबी जे हेठो आहे पुराणो मसलो आहे उन्ही ते करीम तशरीफ़ आहे सहाबा कराम जी कचहरी आहे अल्लाह अल्लाह नबी पाक जे चेहरे खे ॾिसी साहबा सम्झी विया त हज़ूर साईं कंहिंखे यादि कयो आहे अर्ज़ु कनि था मुंहिंजा साईं तव्हां कंहिंखे यादि कयो आहे पाण जवाब में ताख़ीर फरमाइनि था पिया कुझु वक़्तु बीही फरमाए त मां पंहिंजे ओवैस ग़ुलाम खे यादि कयो आहे साईं उहो किथे आहे फरमाइनि था यमन जे पासे आहे यमन जे पासे आहे हाओ बचा फरमाइनि था हुनजो एॾो शान आहे त हे कबीला घणा रबी ऐं मज़र इन में जेतिरियूं ॿकरियूं आहिनि कबीलनि में एतिरा मुंहिंजा गुनहगार मरी जहनम खां आज़ादु कंदो अञा आयो ख़िदमत में न आहे नालो ॿुधी उते कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे अल्लाह अल्लाह पोइ साईं भला एॾो आशिक़ तव्हांजी ख़िदमत में छो थो अचे चए वाह न अची सघंदो बिन सबन जे करे हिंदी वारदा उमिर रसीद आहे ख़िदमत खे तरक नथो करे ओ पी मादा ना फरमान शर्म कोन्हे छोरा ॿुधी नथो मरे पियो अरे पीउ जा कदम चुम अम्मा जा कदम चुम पीउ मां जे कदम में जन्नत आहे जन्नत पंहिंजी तो ज़ाया करे रहियो आहियां यादि रखो अदब सां पीउ सां मिल अदब सां ॻाल्हाए पंहिंजे पीउ खे न सम्झो मार त तुंहिंजे पीउ जो आहे मिल्कियत पर तूं बि पंहिंजे पीउ जी शरण मिल्कियत आहे बेशक मां त ॿियो सबबु इहो आहे हुनखे मुंहिंजी मोहबत आहे मुंहिंजी निस्बत आहे मासां प्यार आहे जेकॾहिं मुंहिंजी कचहरी में आयो मुंहिंजे चेहरे ते नज़र पवंदी त दम निकिरी वेंदो आशिक़ जो सोचो हा हे लिखनि था किताब हे नबी जो इल्म मुल्ला कहता है नबी को खबर तो नहीं है लानत तुझे अकीदे में छक्का तुझे अकीदे में नबी की खबर ना है उहद जे मैदान में उहद जे मैदान बदर जे मैदान में जेका जंग हली आहे 300 सहाबी आहिनि 1000 कुफार आहिनि बदर जे मैदान में हिकु ॾिहाड़ो अवल मुंहिंजो साईं उथियो आहे ॿ टे ग़ुलाम पोयों लॻा आहिनि उन मैदान ते साईं घुमंदे लीको कढे थो निशानदेही करे थो फरमाए त हिन जा हिते सुभाणे फिलाणे नाले वारो काफ़िर क़तल थींदो 70 निशानदेहूं नबी अलैहिस्सलाम कयूं 70 काफ़िरनि जा नाला ॿुधाया हिकु ॾींहुं अवल जीअं करीम फरमायो तीअं थियो ॿुधायो इल्म आहे न आहे या अय्युहन नबियो नबियो छा माना है ख़बर ॾियण वारो पर ईअं न जेको ख़बर आने त नबी थियो ख़बर ॾियण वारो हा नबी उहो आहे जो रहे अर्श ते त ख़बर फर्श जी ॾे रहे फर्श ते त ख़बर अर्श जी ॾे ख़बर रहे मके में त ख़बर मदीने जी ॾे रहे मदीने में त ख़बर मके जी ॾे या अय्युहन नबियो ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी अल्लाह अल्लाह साईं अलैहिस्सलाम हिकु वक़्तु पंहिंजे ॿिनि सहाबनि खे घुराए थो हैदर करार फारूक आज़म ख़िदमत में हाज़िर थिया फरमाइनि था तव्हांखे मां वसीयत थो कयां पियो मुंहिंजो हिकु उम्मती मूं ते कलमो पढ़ियो अथई मुंहिंजी कचहरी में हीअं तव्हां वांगुरु न आयो आहे यमन जे पासे हे निशानियूं आहिनि उन सां मिलजो हीउ मुंहिंजो चोलो जान जो लटो आहे उहो खणी हुनखे ॾिजो चइजोसि त हे नबी अलैहिस्सलाम जो कपिड़ो आहे जान जो इहो ख़ुदा खे मेड़ करे मुंहिंजी गुनहगार उम्मत बख़्शराए छा नबी खे ताक़त कान्हे आहे
हुसैन उम्मत जी पारल थी, हसन मुंहिंजी उम्मत जी पारल थी, सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा बाबा जी ख़िदमत में वेठी आहे, ॻाल्हियूं कंदे कंदे फरमाइनि था करीम जन त न्याणी मुंहिंजी उम्मत जी पारल थी। उम्मती गुनाहगारो, गुनाह बि कयूं, बुरा फ़इल कयूं, वरी पार तूं नबी अलैहिस्सलाम ॾींदो वञे, पतो पियो त असां निधन का न आहियूं, असां धन का आहियूं। आमीन, असां धन का आहियूं, हथ मथे करी चओ आमीन, आमीन। धड़का हो असां धड़ी आहे। अल्लाह अल्लाह। जॾहिं करीम पर्दे में आयो आहे, करीम पर्दे में आए, ॿई सहाबा कराम तयारु थियनि था पिया, हैदरे करार पंहिंजे बचनि बिंदुनि खे मोकिलियो वञी पंहिंजी वालदा खां नवी पंहिंजे नाने जो लटड़ो वठी अचो, चोलो वठी जुबो वठी अचो। जॾहिं ॿई बच्चा अंदरि विया आहिनि, अम्मा पुछे थी बच्चा कीअं आया हो, अम्मा बाबे जो हे हुकुम आहे त नाने जो जुबो ॾियो। अम्मा फरमाए थी केरु आहे जो मुंहिंजे बाबे जो कपिड़ो पाईंदो, मां न ॾींदुसि। बचड़ा ॿई मोटी आहे, अली उथियो आहे, अली पंहिंजे घर वियो आहे। अली फरमाए त फातिमा तुंहिंजो हौसलो धार, तोखे पतो न आहे नबी करीम जी वसियत आहे, इन जुबे जे मुहाबे गुनहगार उम्मत बख़्श बि। अम्मा बि हरीसी उहो जुबो हथ में खणे थी, चुमंदे चुमंदे अली जे साम्हूं आंदो थिए। जॾहिं अली उहो जुबो वरितो आहे, अली अखियुनि ते रखी सीने खे लाहे थो। जॾहिं अली सहाबा कराम जे विच में उन जुबे खे आंदो आहे, सोचो त छा सहाबनि जी आहे, सभिनी में आह बुका शुरू थी वई आहे। भई असहाबे रसूल ओवेसरे वञनि था, यमन जो शहर आहे, जुमे जो ॾिहाड़ो आहे, मौला अली ख़ुतबो ॾेई रहियो आहे। दौरान ख़ुतबे में फरमाए थो आहे को किरन जो, असांजो उन में कमु आहे। हिकिड़ो नौजवान उथी बीठो आहे, किबला मां उन शहर जो आहियां, पर मां त ॾे ख़बर तव्हां में उवेस रहे थो, किबला आहे हू त देवानो आहे, माण्हू खिलनि था त उहो रोए थो पियो। अदा रोअण सिखो, रोअण सिखो, रोई यार खे बचाए। अखर मां राति जो गोरा गार मिठा साईं, सूर्य छॾे सेज खे था मुंहिंजीअ खे मारीन, उथी आधी राति जो पंहिंजे साईं खे सारीन। रब्बना ज़लमना अनफसना ताब तवारीन, रहमत वारो रूह खे था पाक पाणी पियारीन, कट विझी ॻारीन था नागा पंहिंजे नफ़्स खे। ख़ुदा जो कसम जो कुझु रोअण में आहे। मां वॾनि बुज़ुर्गनि सां सोबत कई आहे, वॾा वॾा कामिल मां ॾिठा, उनजी अखि कॾहिं सुकल न हुई, इश्क में अखि आली लॻी पई आहे। इश्क अचे त अखि आली थिए, इश्क न आहे तोखे दुनिया जो इश्क आहे, माल जो आहे, धंधे जो आहे, कारखाने जो आहे। अरे सभई धंधा कारखाना हिकु तरफ़, नबी जी मोहबत हिकु तरफ़ आहे। चलो ख़ुदा अता करे। आमीन। तंग बि न थिया हो, न मज़ा साईं, तंग बि न थिया हो, न मज़ा साईं। खणो माल हाय हाय दिलियूं ठरल थियूं। ॾसींदड़ ॾस ॾिनो, अली साईं रवानो थियो आहे, उन मक़ाम ते पहुतो आहे। उठ परे चढ़नि था पिया, हिकु जवान सीधे में निमाज़ पढ़ी रहियो आहे। जॾहिं भईया साहब जे मथां आया, सिर मथे खणे थो पियो, सलाम ॾिनो अथऊं, हिन जवाबु ॾिनो आहे। अली फरमाए थो असां नबी करीम जा कासिद आहियूं, असांखे करीमनि तोॾे मोकिलियो आहे, तुंहिंजो नालो उवेस आहे। जॾहिं नबी जो नालो ॿुधे थो, ज़ार ज़ार अखियुनि मां पाणी वहाए थो, रोए थो पियो। किबला ॿुधायो त सही साईं जो छा हुकुम आहे। अली तो फरमाए त हे लटड़ो जान जो साईं जो आहे। करीम फरमाए उवेस खे ॾियो त ख़ुदा खे मेड़ करे मुंहिंजी उमत बख़्शाए। किबला मां उहो न आहियां, मां में त घणियूं खामियूं आहिनि, मां बुरनि खां बुरो आहियां, न तो में उहे निशान आहिनि मौजूदु। वठि लटो, देरि न कर। अलाह अलाह पोइ साईं जो जुबड़ो वठी मुंहं ते रखे थो, दिलि खे लाहे थो। किबला तव्हां हिते वेहो त मां 5 कदम परे वञा, 100 सवा कदम जो परे वियो आहे, उते वञी हथ में जुबो खणी अचे त मुंहिंजा मौला तुंहिंजे नबीअ जी वसियत आहे त हिन जुबे जे मुहाबे अलाह खे अर्ज़ु कंदे ख़ुदा उमत बख़्शींदो। रोईंदो रहियो, अर्ज़ु कंदो रहियो,
ख़ुदा कुझु मत बख़्शी, वरी अर्ज़ु कई, वरी ख़ुदा कुझु मत बख़्शी। कलाकनि जा कलाक गुज़री विया, हिन ॿिन्हिनि सोननि ख़्यालु कयो त आशिक़े रसूल आहे, मथां दम निकिरी वियो हुजे, भई असां महतम पता हिन पेरनि जो खड़को हिन जे कननि ते पहुतो आहे, सिर मथे खणी दाह थो करे क़िबला, तव्हां थोरो वक़्तु न अचो हा त मां सभु मत बख़्शाए छॾिया। सुभान सुभान। इश्क और चीज़ आहे, इश्क लॻे त कमु बणिजे, हा इश्क लॻे त कमु बणिजे मिठा साईं। अॼु पटके जा ॿवारा वराए हर को आशिक़ बणियो वेठो आहे, ख़बर आहे मूंखे तव्हांजी। दर आहे त बुज़ुर्ग मशहूरी जो दर आहे, दर आहे त बुज़ुर्ग रहमत साईं रहमतपुरी जो दर आहे, दर आहे त साईं हमाणनि जो दर आहे, दर आहे त आशिक़नि जो दर आहे, जेके राति जो निंड कोन कंदा हा। सादगी हूंदी हुई घर में, सादगी उथणु सादो, वेहणु सादो, कपिड़ो सादो, लिबास सादो, गुफ़्तगू सादो, कीलो कलो सादो। अलाह करे असांजो पाकिस्तान इन्हनि नेकनि जे महाबे शाद आबाद रहे। हे ॾुकर मुल्क मां वञनि, अलाह अलाह हे ॾोल मुल्क मां वञनि। हुकूमत खां ॻाल्हि घणी वधी वई आहे, ॾिसो था का राति वांदी कान्हे, कहिड़ा रोड संभाले कहिड़ा संभाले न। दा दुआ घुरो, सवा दुआ जे कमु न बणिबो, पंहिंजे मुल्क लाइ दुआ घुरो, आलम इस्लाम लाइ दुआ घुरो त अदा अलाह पाक आलम इस्लाम खे दीन सां, हक़ सां, नबी जी शरीयत सां, नबी जी ग़ुलामी सां त क़यामत आबाद। मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो। मां तव्हांजो ख़ादिम आहियां, मां तव्हांजो हमसायो आहियां, पालेसरी आहियां। अलाह जो करम थियो आहे जो हीअ साथ मूंखे हिन शहर में नसीब थी आहे। हाणे मां तव्हां खां मोकल थो वठां, मूंखे लाड़काणे ॿ पहिरियों कलाम में दुआ ॼाण बहितर ईअं आहे त मां तव्हांजो पाणी पीतो, इहो मुंहिंजे लाइ गॾिजो आहे। हाणे छॾियो माननि खे, मानी मुंहिंजे अॻिते आहे। अलाह पाक तव्हां खां राज़ी रहंदो। मुंहिंजी इल्तिदा इहा तव्हां क़बूल कयो, क़बूल कयो। रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़यामत इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुंहिंजा मौला इन सभिनी ग़रीबनि जी पारत थी, तुंहिंजे हबीब जी मोहबत में आया आहिनि। महफ़िल मीराज आहे मुंहिंजा मौला, तो मालिक जो ज़िक्र आहे, तुंहिंजे प्यारे नबी जो ज़िक्र आहे। मुंहिंजा मौला इन ज़िक्र जे महाबे असांजी नेक उमेद आहे, नेक तमन्नाऊं पूरियूं कर। असांजी हालत रहम फरमा, ग़ैर जी मोहताजी खां बचा, ग़ैर जी ग़ुलामी खां बचा। असांजा झुगड़ा पंहिंजे कर्म सां आबाद कर। असांजी औलाद खे सालियो नेक कर। मुंहिंजा मौला असांजे मुल्क खे आबाद रख। या हय्यू या क़य्यूम बेरहमतिक सग़ीस। मुंहिंजा मौला मां नाकार बेकार गुनहगार जी पारत थी, मुंहिंजे बचनि जी पारत थी, मुंहिंजी हालत जी रहम फरमा। मुंहिंजा मौला जवानी वई आहे, हाणे पीढ़ी अची वई आहे। मुंहिंजा मौला साईं जिस्मानी ताक़त बि कान्हे का, 3-4 बीमारियूं आहिनि, उथण में बि आजिज़, वेहण में आजिज़, घणो मोहताज थी पियो हा। पोइ बि जमायत सां मुंहुं ॾेई बीठो हा। मुंहिंजे पोएं वक़्त जी पारत थी, मौत मथे जे मथां बीठो आहे, ख़बर सॾे थी पई। मुंहिंजा मौला साईं ॾुखियो वक़्तु मथो ईंदो, ॾुखियो जहान आहे, वॾो सफ़र आहे। ओ मुंहिंजा धणी तोखे पारत आहे, मदीने वारे साईं जो वास्तो थी, मुस्तफ़ा जी आल जो वास्तो थी, महबूब जे बचन जो वास्तो थी, करबला जे शहीदनि जो वास्तो थी, जिन हक़ ख़ातिर तुंहिंजी रज़ा ख़ातिर पंहिंजी धन मन क़ुर्बान करे ॾेखारियो। मुंहिंजा मौला असां बि अॼु पंहिंजो नफ़्स इरादा क़ुर्बान करे इन महफ़िल में शरीक थियाऊं। असांजा हे वक़्तु क़बूल फरमाए, हे घड़ियूं क़बूल फरमाए। मुंहिंजा मौला हिन बंदनि खे हिदायत कर, नेक थियनि, बुराइण खां पाण खे बचाइनि, नेकी शामिल थियनि। मुंहिंजा मौला असांजे पूरे मुल्क पाकिस्तान आलम इस्लाम जी पारत थी। या हय्यू या क़य्यूम बेरहमतिक सग़ीस सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहबी अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह। हिकु तवज्जो, हेॾे ख़्याल ॾियो, न थियो निमाज़ ॿे पारी जी असां न पढ़ी आहे। जेकॾहिं मुंहिंजो हे अर्ज़ु कयो अॼु नालो ॻाए निमाज़ में शामिल थी, क़बूल क़बूल हथ खणो मार सां जज़ाकल्लाह। बसि कर, वज़ू आहे माशा न आहे, पाणी घणो आहे। ॿियो अर्ज़ु इहो आहे त 2 कलमा सलाम जा थींदा, दिलबर मदीने वारे साईं ॾे
उहे गॾिजी अॻ में पढ़ूं पोइ पढ़ो सलाम पढ़ी वठूं पोइ नमाज़ थींदी सभई बीही रहो उथी बीहो वेहो न सलाम पढ़ो